भरिया सिटी में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त भरिया सिटी ऐं आसपास जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में गैस्ट्रो मर्ज़ वबा सूरत हाल इख्तियार करे वरितो आहे। ॻोठ शरीफ़ हकड़ो में अॼु वधीक हिकु 18 सालनि जो नौजवान नारी ज़मीरा हकड़ो फोत थी वई आहे। 10 ॾींहं अंदरि फोतियुनि जो अंग वधी 4 थी वियो, जॾहिं त भरिया सिटी ऐं आसपास जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में 20 खां वधीक मासूम ॿारड़ा मर्द तोड़े औरतूं गैस्ट्रो जे मर्ज़ में वतल आहिनि, जेके इलाइक़े सरकारी तोड़े ख़ानगी इस्पतालनि ऐं घरनि में इलाज हेठि, जॾहिं त सिहत खाते नौशरो फिरोज़ पारां के बि उपा न वरिता विया आहिनि। ॻोठाणा बेयारो मददगार वेठल आहिनि। इन सिलसिले में ॻोठाणनि गुलाम मोहम्मद हकड़ो, मोहम्मद हुसन हकड़ो, मक़बूल ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त असांजा प्यारा गैस्ट्रो जी बीमारी सबबि असां खां विछड़ी रहिया आहिनि, पर हिते सरकारी इस्पताल में का बि सहूलियत मिलियल न आहे। हिननि सिहत खाते जे सूबाई वज़ीर अज़रा पेचियो, डायरेक्टर जनरल हेल्थ डिप्टी कमिश्नर नौशरो फिरोज़ ऐं DHO नौशरो फिरोज़ खां मुतालबो कंदे चयो त असांजे ॻोठनि में सिहत खाते जूं टीमूं मोकिले गैस्ट्रो मर्ज़ ते ज़ाब्तो आंदो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।